अस्सलामुअलैकुम नाज़रीन, धरती टीवी में भलीकार मां है मंजर अजीज। सबका पेरा शामिल कनासी हिन वक्त जूं हेडलाइंस। पहली मार्च का पेट्रोलियम शयूं वधीक महांगियूं थियण जो इशारो ओगरा चेयरमैन मसूद खान जो छोड़ा है। 12 हफ़्तनि में तेल जो क़ीमतूं वधियूं आहिनि, जंहिंजो मिसाल नथो मिले। जीअं अघ वधंदा उन जो भार आवाम ते पवंदो। मुखालिफ धुर में पहिरियां वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेएतमादी जी रिथ आणण ते इत्तफ़ाक़। बेएतमादी जी रिथ पेश करण जो टास्क अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी हवाले। पीपुल्स पार्टी अॻवान मुस्लिम लीग नून ऐं JUI क़यादत जो अपोजिशन लीडर जी राइशका मॉडल ठाउन लाहौर ते इजलास। अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी, बिलावल भुट्टो ज़रदारी, शहबाज शरीफ ऐं मौलाना फजलुर रहमान शरीक वज़ीर आज़म इमरान ख़िलाफ़ बेएतमादी जी रिथ आणण बाबति सलाह मशवरा ऐं मुस्तक़बिल जी हिकमत अमली ते मुशावरत। ज़रियन मूजिब आसिफ ज़रदारी मुस्लिम लीग काफ ऐं बलोचिस्तान अवामी नेशनल पार्टी सां राब्तनि बाबति अपोजिशन अॻवाननि खे आगाही ॾिनी। मुलाक़ात में पहिरियां वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेएतमादी जी रिथ आणण ते इत्तफ़ाक़ कयो वियो। बेएतमादी जी रिथ पेश करण जो टास्क अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी खे ॾिनो वियो। आसिफ ज़रदारी खे हुकूमती इत्तेहादनि सां मामला तय करण जा बि इख्तियार ॾिना विया। वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेएतमादी रिथ ओचितो आणण ते बि इत्तफ़ाक़। PDM सरबराह मौलाना फजलुर रहमान PP ऐं नून लीग क़यादत सां बाद चौधरी भाइरनि वटि पहुची वियो। मुस्लिम लीग काफ जे अॻवाननि चौधरी शुजात ऐं चौधरी परवेज़ इलाही सां मुलाक़ात। मौलाना फजलुर रहमान शहबाज शरीफ जी रिहाइशिया ते थियल अपोजिशन जे इजलास बाबति चौधरी भाइरनि खे आगाही ॾिनी। वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेएतमादी रिथ आणण लाइ सहकार घुरी वरितो। वफाकी हुकूमत मुखालिफ धुर ते हार्स ट्रेडिंग जो इल्ज़ाम मड़ी छॾियो। वफाकी वज़ीर फवाद चौधरी दावा कई आहे त बेएतमादी जी रिथ लाइ संदन 3 MNAs खे पैसनि जी आंच कई वई आहे। हिकु औरत ऐं अक़लियती मेंबर समेत PTI जे 3 मेंबरनि खे पैसनि जी आंच कई वई। मुखालिफ धुर अॻवाननि अदालतनि खे पंहिंजी बीमारी जा सर्टिफिकेट ॾिना आहिनि। हार्स ट्रेडिंग लाइ संदन तबियत ठीकु आहे। मुलाक़ात में उन्हनि तय कयो त केरु केतिरा पैसा ॾींदो, पर हू हार्स ट्रेडिंग थियण न ॾींदा। मीडिया सां ॻाल्हाईंदे फवाद चौधरी चयो आहे त मुखालिफ़नि खे अञा ताईं इहा जुरत नाहे थी जो उहे तहरीक इंसाफ़ ख़िलाफ़ बेएतमादी जी रिथ आणे सघनि। फवाद चौधरी चयो आहे त 23 सालनि बैदि को वज़ीर आज़म रूस जो दौरो करे रहियो आहे। रूसी सदर पुतिन सां 1-on-1 मुलाक़ात कंदो। वज़ीर आज़म इमरान खान 2 ॾींहनि जे सरकारी दौरे ते रूस रवानो। वफ़ाकी वज़ीर शाह महमूद कुरैशी, फवाद चौधरी, असद उमर ऐं हमाद अज़हर इमरान खान सां गॾु। वज़ीर आज़म खे मास्को पहुचण ते क़ौमुनि खां एयरपोर्ट ते कार्ड ऑफ ऑनर ॾिनो वेंदो। वज़ीर आज़म ऐं रूसी सदर विच में सुभाणे अहम मुलाक़ात थींदी। FBR सुई सदरन गैस कंपनी जा बैंक अकाउंट मुंजमद करे छॾिया। पधिराई मूजिब सुई सदरन गैस कंपनी जा अकाउंट 23 अरब रुपयनि जूं सेल्स टैक्स राइतूं अदा न करण ते मुंजमद थिया विया। मुंजमद अकाउंट्स मां वाजिबुल अलात रक़म उगारी वेंदी। सखर सिटी बाईपास भरिसां हथियार बंदनि जी फायरिंग में हिकु ॼणो क़तल। वाक़े बैदि मक़तूल जी लाश इस्पताल मुंतक़िल। मोटरसाइकिल हथियार बंदनि फायरिंग करे बशीर अहमद शर खे क़तल करण बैदि फरार थी विया। पुलिस मूजिब वाक़ियो पुराणी दुश्मनी तां पेश आयो आहे। न्यू सैदाबाद भरिसां भवाइतो रोड हादसो। ॿारड़ी समेत हिकु घर जा 3 भाती फोत, 6 ज़ख़्मी थी पिया। क़ौमी शाहरा ते विंजेरी शरीफ वटि कार ऐं चिंकी रिक्शा में टक्कर थी पियो। अरमान अलीगुल ऐं 3 वरे जी नीगरी अनिला मौक़े ते फौत थी विया। फौतियुनि जा मर्द ऐं ज़ख़्मियुनि खे लम्स इस्पताल हैदराबाद मुंतक़िल कयो वियो। शादी लाज भरिसां वारी जी छिप किरण सबबि 2 ॿारड़ा दॿिजी फौत थी विया।
कलोई बाईपास वटि वारी जी चिप किरी पई, ॿारड़ा हेठां अची दॿिजी विया। ॻोठाणनि पंहिंजे हिकु ॿारड़े हबीबुल्ला जो लाश हथ करे वरितो, ॿिए ॿारड़े जे ॻोल्हा जारी। मुरीद शाख में जो रेणी केनाल वटि ट्रक जो मोटरसाइकिल के टक्कर, 2 औरतूं फौतिन में माई अशरफ ऐं नुसरत शामिल। पुलिस मूजिब मोटरसाइकिल सवार पंजाब जे इलाइक़े चौक चडड़ खां मास्को तरफ़ वञी रहिया हुआ त साणनि हादिसो पेश आयो। लाड़काने जे कायदे अवाम इंजीनियरिंग यूनिवर्सिटी में शागिर्दनि जे 2 धुरियुनि में झेड़ो, 3 ॼणा ज़ख़्मी, इस्पताल मुंतकिल। ज़ख़्मी शागिर्दनि जो हिकु सियासी पार्टी जे शागिर्दनि ते बिना जवाज़ तंग करण ऐं कॉलेज इंतज़ामिया खे बार शिकायत करण बावजूद को तदारुक न करण जो इल्ज़ाम। FIA सखत जी कार्रवाई, औरत के ब्लैकमेल कंदड़ जवाबदार के गिरफ्तार। FIA मूजिब नव ॻोठवासी अफसर राजपूत रेस कोर्स वारे इलाइक़े जो रहवासी सां दोस्ती बद ब्लैकमेल करण लाइ गैर इख़लाक़ी वीडियोज़ ऐं तस्वीरूं सोशल मीडिया ते वायरल कंदो हो। औरत जी शिकायत ते खेसि गिरफ्तार कयो वियो। IPSL जे 7 एडिशन जो प्ले ऑफ मरहलो अॼु खां शुरू। लाहौर कलंदर्स ऐं मुल्तान सुल्तान विच में थोरी देर में मैच शुरू थियण वारी।